मोहसिन कायनात पैगंबर इस्लाम इंसानियत के अलमबरदार बिनी जहानन के सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत मुबारक जो दिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। वफ़ाक़ी राजधानी में 31 ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में एकी तोपुनि जी सलामी मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं। सरकारी तोड़े ख़ानगी इमारतूं घर ऐं घिटियूं रोशनियुनि सां सिंगारियूं वयूं। सिंध समेत सॼे मुल्क में रैलियूं कॉन्फ्रेंसिस ऐं मिलाद जूं महफ़िलूं हर पासे आका जी आमद मरहबा सरकार जी आमद मरहबा जूं सदाऊं। कानून लागू कंदड़ इदारनि पारां सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया विया। सिंध के गादी वारे शहर कराची समेत हैदराबाद मीरपुर खास शहीद बेनज़ीराबाद सखर ऐं ॾाड़काणे डिवीज़न के नंढनि वॾनि शहरनि में जश्न ईद मिलादुल नबी के मौक़े ते मिलाद जूं महफ़िलूं मुनक़िद करे रैलियूं कढियूं वयूं। मलीर जामशोरो दादू ठट्टो सखर खैरपुर मटियारी उमरकोट मीरपुर खास मिठी सांगड़ टंडोलाया टंडो मोमन खान घोटकी कंबर शहदाद कोट कश्मोर नुसरत फिरोज थाणो मुला खान सामारो सकरंड झोग शरीफ मातली चिल्हार करमपुर खानपुर महर खान माहर पीर वसण शाहपुर चाकर भिटशा समेत ॿियनि शहरनि में रैलियूं। कराची में जमायत अहले सुन्नत तरफा मेमन मस्जिद खां निकतल 12 रबीउल अव्वल जो मरकजी जुलूस नश्तर पार्क पहुंची वियो। एमेजिना रोड ऐं भरपासे जूं घिटियूं बंद कयूं वयूं। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी बि जुलूस में शिरकत। सिक्योरिटी इंतजामनि जो जाइज़ो बि वरितो वियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ज़ियाउल हसन लंजार सईद गनी जाम खान शोरो मोहम्मद अली मलकारी रियाज शाह शिराजी मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु हुआ। मैं समझता हूँ कि फ़लस्तीन और मकबूजा कश्मीर की आज़ादी की जंग लड़ने वाले हज़ारों नहीं लाखों मुसलमान अपने खून का नजराना पेश कर रहे हैं। इंशाअल्लाह वो दिन आएगा कि फ़लस्तीन आज़ाद होगा और कश्मीर आज़ाद होगा। उनको हकूक़ उनको ज़रूर मिलेंगे। अल्लाह ताला के अहकामात किताबे आज हम एक आज़ाद वतन में ज़िंदगी बसर कर रहे हैं। अपनी मिल्लत पर हमें फ़ख्र होना चाहिए कि वो किस तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशादात के ताबे बन गए। आज हमारे माशरे में तकसीम, गाली गलोच, नफ़रत, इंतहा पसंद रवैये, जुल्म नाइंसाफ़ी, इस्तेसाल जैसे रवैये लम्हा फ़िक्रिया हैं। आज के मुबारक दिन हमें ये अहद करना होगा कि तालीमात नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रोशनी में हमें इन सब मनफी रवैयों का ख़ात्मा करने में अपना अपना भरपूर किरदार अदा करना होगा कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लौह कलम तेरे हैं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक इहो रोशन ॾींहुं आहे जंहिं जहालत जो ख़ात्मो आंदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इख़लाक़ जो आला मयार क़ाइमु कयो। इल्म ऐं वापार समेत हर शोबे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ते अमल करणो आहे। समूरनि मसइलनि जो हल ऐं आख़िरत जी कामयाबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ते अमल करण में आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर में ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हवाले सां तक़रीब खिताब। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं क़ौम खे ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मुबारकूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे असांजे लाइ बहितरीन नमूनो करार ॾिनो। असांखे सॼी दुनिया में अमन भाईचारे ऐं मुहबत खे हथी ॾियणी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में हर शोबे जे माण्हुनि लाइ रहनुमाई मौजूद आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे पैगाम में चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी असां लाइ मशलेवा आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़िंदगी जो हर रुख असांजे लाइ मशले रहा है। पैगंबर इस्लाम जो पैगाम हर ज़माने ऐं मक़ाम खां बालतर आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मुसलमाननि खे जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारकूं। चवणु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम नस्लनि ऐं क़ौमुनि लाइ रहनुमाई आहे। पाण सॻोरनि जी तालीम जे रोशनी में मुआशरे अंदरि अमन, बर्दाश्त ऐं भाईचारे जी फ़िज़ा क़ाइमु करणी आहे। असांजे मुल्क खे दुश्मन गैर मुस्तहकिम करण चाहिनि था। ओभर ऐं ओलह सरहदुनि मां डफेड़ जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। डफेड़ पखेड़ींदड़नि खे नाकाम बणाईंदासीं। अल्लाह जे फज़ल सां पाकिस्तान वधीक मज़बूत थींदो। इस्लाम अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिए थो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में 12 रबीउल अव्वल जे मर्कज़ी जुलूस जो मुआइनो करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा जो हर रुख असांजे लाइ हिदायत जो दर्स आहे। पंहिंजे आका जे नक्शे कदम ते पंहिंजे अमल ऐं किरदार सां क़याम अमन खे हर सतह ते मुमकिन बणाईंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मंशूर ऐं उसूलनि सां मुआशरे खे पुरअमन बि बणाईंदासीं। मुसलमान उम्मत ऐं पाकिस्तान के पेश ईंदड़ मसइलनि जो हल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम में आहे। असांखे अॼु जे ॾुखे दौर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते अमल करण जी ज़रूरत आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो इस्लामाबाद में क़ौमी सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चवणु आहे त असांजी तालीमी निज़ाम में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वधीक ज़िक्र हुजणु घुरिजे। इस्लाम में तालीम जी वॾी अहमियत आहे। इल्म ई रोशनी आहे जेका इंसान खे राह ॾेखारींदी आहे। इल्म हासिल करणु दीनी फ़र्ज़ आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण तरफ़ां मुसलमाननि खे जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक हो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण पैगाम में चयो आहे त प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात अमन, भाईचारे ऐं इतिहाद जे पैगाम सां भरपूर आहे। ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ीम तालीमात जी पैरवी जो वचन करण जो बि ॾींहुं आहे। मौसमी तब्दीली ने बोर्ड मईशत तोड़े रोडनि जे ढांचे खे घणो मुतासिर कयो आहे। मौसमी तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान जूं माली घुर्जूं घणियूं आहिनि। मौसमी तब्दीलियुनि जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ एशियाई तरक़ियाती बैंक सहकार वधाए। सदर आसिफ अली ज़रदारी जी एडीबी जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल। एशियाई तरक़ियाती बैंक सदर आसिफ अली ज़रदारी खे ईंदड़ 3 सालनि अंदरि पाकिस्तान खे $2 अरब इमदाद ॾियण जी ख़ातिरी कराए छॾी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बैरिस्टर मुर्तज़ा वहाब खे पंहिंजो तर्जुमान मुक़रर करे छॾियो। बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जे तर्जुमान तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। हुकूमती तजवीज़ कयल आइनी तरमीमुनि जो मसइलो हाणे राज़ न आहे, छाकाणि त इहो हर लीडर वटि पहुची वियो आहे। पीटीआई अॻवाननि खे आइनी तरमीमुनि ते को बि एतिराज़ न आहे। हिननि चयो आहे त आइनी तरमीमुनि खे रुॻो डिसंबर ताईं रोकियो वञे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो बयान। संदसि चवणु आहे त पीटीआई बानी रुॻो आइनी तरमीमुनि न पर हर शइ खे पाण सां ॻंढे छॾियो आहे। आइन में तरमीमुनि जो मक़सदु रुॻो एहतसाब न पर इदारनि में ताक़त जो तवाज़ुन आहे। अगूड़े सदर आरिफ अलवी जी JOI सरबराह मौलाना फजलुर रहमान से मुलाकात। मुल्क की सियासी सूरत हाल समेत हुकूमत तरफा तजवीज़ कयल आइनी तरमीमुनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾेवट। आरिफ अलवी पारां आइनी तरमीमुनि बाबति मौक़िफ़ पेश करण ते मौलाना फजलुर रहमान खे वाधायो।
आइनी तरमीमूं पास थियण ते परे जी ॻाल्हि आहे कंहिं जी जुरत बि न थींदी त आइनी तरमीमूं पेश करे सघे। आइन में तरमीमूं जमहूरियत ते हिकु हमलो आहे। असां इहो हमलो कामयाब थियण न ॾींदासीं। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी पिशावर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त आइनी तरमीमूं आणण वारनि खे शर्म अचणु घुरिजे। हू खेनि पार्लियामेंट में शिकस्त ॾींदा। कराची में रोडनि जा मसला आहिनि ऐं माण्हुनि खे तकलीफ़ूं आहिनि, उन में का ॿी राय नाहे। शहर में तरक़ियाती कम थिया आहिनि ऐं थी रहिया आहिनि। बरसातूं ख़त्म थींदे ई रोडनि जी मरम्मत जो कमु शुरू थी चुको आहे। बस सर्विस फाल आहे ऐं रेड लाइन ते कमु जारी आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो ख़ानगी टीवी सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त कराची जा कुझु रोड ख़राब आहिनि जिन जी बहितरी लाइ इंतिज़ामिया कमु करे रही आहे। कराची खे वफ़ाक़ तरफ़ां जेको शेयर मिलणु घुरिजे उहो नथो मिले। असां तनक़ीद बर्दाश्त कंदा आहियूं, चाहियूं था त शहर जा समूरा रोड बहितर थियनि। ह्यूमन राइट्स कमीशन सिंध जे वफ़द जी जैकबाबाद आमद। HRCS जी वफ़द जी SSP जैकबाबाद बशीर ब्रोही सां मुलाक़ात। औरत पोलियो वर्कर सां थियल ज़्यादती वारे वाक़िए बाबति तफ़सील वरिता विया। केस जी रहियल जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वेंदो। SSP बशीर ब्रोही जी ह्यूमन राइट्स कमीशन जे वफ़द खे ख़ातिरी। जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागारे जी पीर जो ॻोठ आमद। मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल मुरीदनि खे ज़ियारत कराई वई। पीर पागारे जो चवणु आहे त मुल्क में महांगाई चोट ते चढ़ियल आहे। ईंदड़ वक़्त में अञा वधीक महांगाई वधंदी। ज़राअत तबाह थियण खां पोइ छुपायो माल पालियो, उन में बरकत आहे। घरनि ऐं ओताकुनि में वण लॻायो त जीअं माहौलियात में बहितरी अची सघे। पाक फ़ौज खे अल्लाह पाक हिदायत ॾे त हर माण्हू खे हिकु नज़र सां ॾिसे। फ़लस्तीनी भाइरनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। रब पाक खेनि पंहिंजे हिफ़्ज़ो अमा में रखे। मीरपुर बाथिले में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे भाउ ऐं ॿियनि मथां हमिलो करे